नाज़रीन असां हिन वक़्तु मौजूद आहियूं लालो वांदाणी जे ॻोठ में, जिते स्कूल में बुनियादी सहूलतनि जी खोट आहे, जिते ॻोठाणा उस्ताद ऐं शागिर्द सरापाए एहतिजाज आहिनि। अचो त हिननि सां मिलूं, छा चवणु आहे हिननि जो। प्राइमरी स्कूल लालो वांदाणी में अॼु असां एहतिजाज कयो आहे। एहतिजाज इन जे लाइ त असांजी स्कूल में 200 ॿारड़ा आहिनि, उन ॿारड़नि जी का बि सहूलियत न आहे। स्कूल जी मुकमल बिल्डिंग डैमेज आहे, उन में जेके ॿारड़ा रहनि था ज़बून हालत में बिल्डिंग केॾीमहिल बि उन ॿारनि खे नुक़सानु ॾेई सघे थी। ॿियो त असांजी स्कूल में 200 ॿार आहिनि, असांखे मास्तर हिकु मिलियल आहे, हिकु मास्तर जेको शिफ्टनि ते ॿारनि खे पढ़ाईंदो आहे। असां इहो रिक्वेस्ट कयूं था टीओ साहिब खे, असां सिंध गवर्नमेंट खे, त असांखे इन स्कूल जी बिल्डिंग बि ॾियारी वञे ऐं असांखे स्कूल जे लाइ मास्तर बि ॾिना वञनि। जो महिरबानी कंदा असांखे ॿियो मास्तर ॾियो। असांजा ॿार जेके आहिनि सफ़ा वण का शइ कोन्हे उनजे लाइ, न को फर्नीचर आहे, न कुझु आहे, न असांजो स्कूल डैमेज आहे, सफ़ा ख़तमु। अॼु किरे सुबुह किरे, असां महिरबानी करे असीं डी ओ साहिब खे चवंदासीं, मतिलबु महिरबानी थोरो कंदा त असांखे स्कूल खे तव्हां मंज़ूरु करे ॾियो। ॿार 200 ॿार आहिनि असांजे ॻोठ में, 200 घर आहिनि, 200 ॿार आहिनि। मास्तर हिकिड़ो आहे, हिकिड़े ॾींहुं हिकिड़ी पढ़ाई थो करे, ॿिए ॾींहुं ॿी थो करे, टे ॾींहुं टी थो करे। मास्तर हिकिड़े जो कंहिं का वस खां ॻाल्हि ॿाहिरि आहे। असांखे मास्तर नओं ॿियो बि खपे, हीअ बि मास्तर असांखे क़बूल आहे, ॿियो मास्तर असांखे नओं खपे। बिल्डिंग सॼी किरी पई आहे, मुकमल किरी पई आहे, ॿारनि मथां अची वेंदी, असीं ज़िम्मेवारी का बि कोन्हे। असांजो GPS लालो वांदाणी मंझि जिते 200 ॿार तइलीम पिराइनि था, उते असां वटि वाहिद हिकिड़ो उस्ताद ॾिनो वियो आहे, जिते 3 ॾींहं शिफ्ट कराए ॿारनि खे पढ़ायो वञे थो। हफ़्ते मंझि जेको ॿार हिकिड़े ॾींहुं स्कूल ते पढ़ी सघे थो, उन जी तइलीम छा हूंदी तव्हां पाण सम्झी सघो था। असांजी जेका स्कूल जी बिल्डिंग आहे मुकमल डैमेज आहे, ज़बू हालत में आहे, उहा अॼु किरे या सुबुह किरे। ऐं असांजा जेके 200 ॿार आहिनि उन्हनि जी जानियुनि खे ख़तरो आहे। मंज़ूर अली बलोच, KTN न्यूज़, कलोई।